सकाफ़ती रियाड़ के सिलसिले में चोटियारू के पासबान पब्लिक स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया वियो। जंहिं बाद रैली पिणु कढी वई। उन हवाले सां पेश आहे अलीअकबर जुणी जो जी रिपोर्ट। आवाज़ टीवी ऐं सिंधी मीडिया तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो जो उनवान हेठि 5 डिसंबर ते सिंध जे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼे सिंध जियां शहर चोटियारू में पिणु सकाफ़ती रंगनि सां भरपूर तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में अॼु ॻोठ नवकोट में समाजी अॻवान बहादुर जुणेजो जे मेज़बानी हेठि सुघड़ कचहरी मुनक़िद कई वई, जंहिं दौरान सुघड़नि ॾोर बेत ऐं गुजारतूं ॾेई वाह वाह कराए छॾी। सुघड़ कचहरीअ में चोटियारियूं, पनियल, डबरी, लुटको ऐं नवकोट समेत भरपासे जे ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सुघड़ कचहरीअ में शरीक थींदड़ ॻोठाणनि ऐं सुघड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त थोराइतो ऐं आवाज़ टीवी जो जिन्हनि प्रोग्राम रसियो ऐं बहादुर जुणेजो जो जिन असांखे दावत ॾिनी। हिकु तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें असांजी सिंधी सकाफ़त जेके पुराणियूं जेके कचहरियूं थींदियूं, सुघड़ कचहरियूं थींदियूं, उहे दुबारा असांजूं ज़िंदा थियूं आहिनि। त इन सां सिंध जी असुलु सकाफ़त आहे, सिंध जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे सभु अचनि पियूं ऐं ॾाढो भलो हिकिड़ो मच कचहरी आहे। सिंध सॼे जा सुहिणा माण्हू सुहिणी रीता थन, अजरक टोपी पाए पिया था, मिठा मोर घुमनि। मच कचहरियूं मर्दनि जूं क़ाइम छद हुजनि, कोहूं कही केतिरा पिया सजण सभु रसनि, अंगणा ची ओताक ते पिरीं पिया पहुचनि, आयनि खे ओताक धणी पिया खिलियो खी कर कनि। सिंध कल्चर असांजी क़दीमी कल्चर आहे जंहिंजो को मिसाल नथो मिले। सिंधी जेका आहे टोपी आहे, अजरक आहे, उहा क़दीमी हिसाब सां मिले थी। ऐं इंतहाई थोराइतो ऐं आवाज़ टीवी जो जंहिं इनखे उजागर कयो ऐं बहादुर जुणेजो साहब जो बि थोराइतो जणू आहे जणू पंदो संग लैसर जणू पंदो जाॾे काॾे जोड़ियूं आहिनि, गाज़ुनि जूं हिते गोड़ूं आहिनि, ट्रकूं ट्रैकूं ट्रोड़ियूं आहिनि, मीर मुक़ाबल जणू आहे जणू पंदो संग लैसर जणू पंदो। ॻोठ करीमदास जुणेजो में सुघड़ कचहरी मुनक़िद कई वई। उन में शरीक थींदड़नि जा वीचार तव्हां ॿुधा। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जुणेजो, आवाज़ टीवी न्यूज़ चोटियारियूं।